एशियाई तरक्याती बैंक पाकिस्तान में महांगाई वधण जी अॻकथी करे छॾी। बिजली जे अघनि में वाध ऐं आलमी मंडी में शयुनि जा अघ वधण महांगाई जो कारण करार। एशियाई तरक्याती बैंक जो चवणु आहे त ॾखण एशियाई मुल्कनि में तरक़ी जी शरह सेप्टेम्बर 2021 जी भेट में 8.8 मां घटिजी 8.6% रहण जो इम्कान आहे। पाकिस्तान जी भेट में भारत अंदरि महांगाई जी शरह 5.6% रहण जो इम्कान आहे। पीपल्स पार्टी जे मुल्क में वधंदड़ महांगाई ते पीटीआई सरकार ते तनक़ीद। पीपी सेनेटर शरी रहमान जो चवणु आहे त हुकूमत आलमी मंडी में शयुनि जा अघ वधण खे महांगाई जो कारण करार ॾींदी अचे पई। एशियाई तरक्याती बैंक जी महांगाई बाबति अॻकथी हुकूमत जे लाइ ख़तरे जी घंटी हुअणु घुरिजे। मुल्क में हफ़्तेवार महांगाई जी शरह 18% खां वधीक आहे। पाकिस्तान में महांगाई 11.5 ऐं भारत में 5.6% आहे त भाई सरकार पंहिंजी कहिड़ी दुनिया सां भेट करे रही आहे। शाज़िया मरीज़ जो चवणु आहे त अवाम महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि सख़्तु परेशान आहे। अॼु चुल्हनि में गैस ऐं मुल्क में रोज़गार नाहे। इंसानी हयातियूं बचाईंदड़ दवाऊं महांगियूं आहिनि। आम वाइपे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। पर सिलेक्टेड वज़ीर आज़म खे ॿीहर सिलेक्ट थियण जो हल्को आहे। इमरान ख़ान खे मशीन ज़रिए सिलेक्ट थियण जो शौक़ु आहे, पर मसइला हल करण जो फ़िक्र न आहे। इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग ते टेक्निकी ऐं आइनी एतराफ़ उथारिया आहिनि। जहिड़ी तेज़ीअ सां इमरान ख़ान तरक़ी कई आहे, इहो सवालिया निशान आहे। कुझु साल अॻु बनिंगाला में वीरान घरो हाणे महल बणिजी चुको आहे। इमरान न्यासी पंहिंजो कारोबार क़ौम खे ॿुधाए सिलाई मशीन मां अरबपति कीअं बणिजी सघे थो। जस्ट रिटायर्ड वज़ीर जे बयान जी तरदीद कंदे इमरान ख़ान शर्माए थो। फवाद चौधरी अॼु तरदीद, सुभाणे तस्दीक कंदो। पीपी सेनेटर पुरबाशा ख़ान। मुखालिफ़िन तरफ़ां नए नैब चेयरमैन जे नालनि खे क़तई शिकिल ॾियण लाइ अॼु सरायल इजलास मुलतवी। इजलास हाणे सुभाणे थींदो। नून लीग ऐं पीपी तरफ़ां आला शहरियत रखंदड़ रिटायर्ड ब्यूरोक्रेट जेयूआई ऐं ॿियनि पार्टियुनि जे रिटायर्ड जजनि जे नालनि ते सलाह मशवरा। ज़रीन जो चवणु आहे त मुखालिफ़ जी स्टेयरिंग कमेटी समूरनि पार्टियुनि खां नाला ॾियण जी दरख़्वास्त कई आहे। सलाह मशवरे बैदि नैब चेयरमैन लाइ 3 नाला मुखालिफ़ जे अॻवान शहबाज शरीफ़ हवाले कया वेंदा, जेके लिखत में सदर आरिफ अलवी खे उमाणींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि अफ़गानिस्तान जी सूरतहाल ऐं सियालकोट वाक़े बाबति धारदार इजलास अॼु थींदा। वज़ीर आज़म हाउस में थींदड़ अॼोके इजलास में अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरतहाल बाबति गौर कयो वेंदो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर अस्करी क़यादत शिरकत कंदी। सियालकोट वाक़े बाबति इजलास अॼु थींदो, जंहिंमें सियालकोट जहिड़नि वाक़िअनि खे रोकण ते गौर वीचार कयो वेंदो। मुल्क में सियारे जूं मोकलूं डिसंबर जी आख़िर जनवरी जी शुरूआत में करण ते इत्तिफ़ाक़ थी वियो। वफ़ाक़ी तालीम वारे वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि NCOC जो अहम इजलास समूरनि सूबनि जी तालीम वारनि वज़ीरनि तरफ़ां सिफ़ारिशुनि ते गौर कयो वियो। सियारे जूं मोकलूं 25 डिसंबर खां 5 जनवरी ताईं करण जी तजवीज़ ते इत्तिफ़ाक़। तालीमी इदारनि में वैक्सीनेशन जो अमल जारी रखणु। मुल्क में कोरोना के वधीक 4 मरीज़ फ़ौत, अंग वधी 28,843 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 44,609 टेस्टूं कयूं वयूं। 370 नवां केस रिपोर्ट। 670 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी। आख़िरी केसनि जी शरह 0.82% रही। सिंध में यूरिया भाण जे हथरादू खोट ख़िलाफ़ आबादकार सख़्त परेशान बणियल। लाड़काने में आबादकारनि सब्ज़ी मंडी में भाण जा दुकान बंदि कराए छॾिया। दुकान आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। टंडे ग़ुलाम अली, ॻाढ़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में आबादकारनि जो एहतिजाज। अॻवाननि जो चवणु आहे त दुकानदार ऐं डीलर भाण महांगो विकिरो करे ज़्यादती कनि पिया। भाण सस्तो करे संदन बेचैनी ख़तमु कई वञे। पिथोरो वेझो उमरकोट में प्रकाश रोड ते नवको वाटर स्टाफ और ट्रक जे टक्कर में 30 वरनि जो शख़्स फ़ौत। पुलिस फ़ौती मस्ताने जो लाश खणे अस्पताल पहुचायो, सुञाणप न थी सघी। हिंगोर जा वेझो नौजवान वण तां खूह में किरी हयाती विञाए वेठो। पुलिस मूजिबि नौजवान अज़हर सहतो पंहिंजे ॻोठ वेझो वण ते चढ़ी बकरियुनि जे लाइ टारी लाहींदे पेर तिरकण सबबि खूह में किरी फ़ौत थी वियो। मामले जी वधीक जांच जारी आहे। मनड़ो में मुड़िस पारां ज़ाल खे क़त्ल ऐं सस खे ज़ख़्मी करण जो केस दाख़िल।
नज़ीर बानो जी फरियाद ते जवाबदार खिलाफ पबजू थाने ते केस दाख़िल कियो वियो। पबजू पुलिस जवाबदार अब्बास डायरी खे गिरफ्तार करे वरितो। कंडियारे में जो गाड़ी क्रॉस करण तां बासर पारां नौजवान ते मुबैना तौर तशद्दुद मुतासिर नौजवान जो चवण त बासर फराज लाखो खेसि बंगले ते घुराई यरगुमाल बणाए तशद्दुद कयो। इंसाफ़ के वञे। उमरकोट पुलिस की कार्रवाई ब चाबी चोर गिरफ्तार। पुलिस जो चवण आहे त गिरफ्तार जवाबदारनि वटां 7 मोटरसाइकिलूं पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। शहरियुनि जी फरियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ 7 केस दाख़िल कया आहिनि।